पाकिस्तान जी मशहूर टिकटॉकर ऐं यूट्यूब व्लॉगर अलीज़े सहर गैर अख़लाक़ी वीडियो लीक थियण खां पोइ शादी करे वरिती आहे। गुज़िरियल महीने टिकटॉकर अलीज़े सहर हिकु गैर अख़लाक़ी वीडियो लीक थियण सबबि हेडलाइंस में हुई। वीडियो में हू हिकु शख़्स सां वीडियो कॉल ते ॻाल्हाए रही हुई। लीक वीडियो कॉल में अलीज़ा सहर उन शख़्स जी गैर अख़लाक़ी फरमाइश पूरी कंदे नज़र अचे थी। तंहिं बाद वीडियो कॉल ते मौजूद शख़्स अलीज़ा सहर जी वीडियो लीक करे छॾी, जंहिं बाद इहा सोशल मीडिया ते टॉप ट्रेंड बणिजी वई। वापेदारनि चयो त अलीज़ा सहर शोहरत हासिल करण लाइ पंहिंजी वीडियो पाण ई लीक कई आहे। सोशल मीडिया ते तनक़ीद खे मुंहुं ॾियण खां पोइ अलीज़ा सहर जो बयानु आयो, जंहिंमें संदसि चवणु हो त संदसि इहा वीडियो क़तर में रहंदड़ हिकु शख़्स लीक कई आहे। उन शख़्स जो वास्तो पंजाब जे शहर ओकाड़ा सां आहे, पर हू हिन वक़्तु क़तर में आहे। हाणे सोशल मीडिया जे मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म्स ते अलीज़ा सहर जी शादी जूं वीडियोज़ वायरल आहिनि। अलीज़ा सहर दल मोहम्मद कुम्हार नाले शख़्स सां शादी कई आहे। वायरल वीडियोज़ में अलीज़ा सहर खे पंहिंजे मुड़ुस सां गॾु शादी हाल में एंट्री ॾींदे ॾिसी सघिजे थो। जॾहिं त सोशल मीडिया ते इहे ख़बरूं बि साम्हूं अची रहियूं आहिनि त अलीज़ा सहर शादीअ खां अॻु दल मोहम्मद कुम्हार साम्हूं शर्त रखिया, जिन खे मञण बाद ई उन शादी कई आहे। अलीज़ा सहर तरफ़ां रखियल पहिरियों शर्त इहो हो त तलाक ॾियण ते संदसि मुड़ुस खे 2 करोड़ रुपया ॾंड अदा करणो पवंदो। अलीज़ा पंहिंजे वालिदेन सां रहंदी ऐं व्लॉगिंग कंदी रहंदी ऐं पंहिंजी कमाई रुगो वालिदेन खे ॾींदी। ॿिए पासे अलीज़ा सहर जी वीडियो लीक कंदड़ शख़्स ख़िलाफ़ संदसि मुड़ुस कानूनी कार्रवाई करण जो वाइदो बि कयो आहे। यादि रहे त अलीज़ा सहर पाकिस्तान जी मशहूर बहिराड़ी वारी टिकटॉकर्स ऐं व्लॉगर्स मां हिकु आहे। हू पंहिंजी वीडियोज़ में ॻोठ जो माहौल ॾेखारींदी आहे। ॿिए पासे शादीअ जी राति गुज़रण खां पोइ सुबुह जो अलीज़े सहर पंहिंजे मुड़ुस सां गॾु जदीद हथियारनि जी नुमाइश कई हुई, जंहिंजी वीडियो बि सोशल मीडिया ते वायरल थी। वीडियो में वाज़े ॾिसी सघिजे थो त अलीज़ा सहर ऐं संदसि मुड़ुसु पिस्टल ऐं राइफल हथ में खणी वेठा आहिनि। सोशल मीडिया ते जदीद हथियारनि जी नुमाइश कानून लागू कंदड़ इदारनि लाइ खुलियल चैलेंज आहे। शहरिन IG पंजाब खां मुतालबो कयो त कानूनी कार्रवाई कई वञे ऐं पुलिस बि हरकत में अची वई। शादीअ जे ॿिए ॾींहुं पुलिस एक्शन वठंदे टिकटॉकर खे गिरफ़्तार करे वरितो, पर बाद में अलीज़ा सहर तरफ़ां हथियारनि जो लाइसेंस ॾेखारण ते खेसि आज़ादु कयो वियो।